टंडो बागो वासी पीरसन शख़्स जेको रेवेन्यू मुख़्तियार कार ऑफिस ते 3 ॾींहंनि खां धिका खाई रहियो आहे जॾहिं त हिन जे ज़मीन जो जेका माप आहे उन जो मसइलो लॻो पियो आहे ऐं वरी बेहसी आहे ऐं आला अख़्तियारनि खां घुर कजे थी त हिन मज़लूम जी ॿुधी वञे। हिते असिस्टेंट मुख़्तियार ख़ान खां वीडियो मुख़्तियार कार ऐं उन क्लार्क को बि हिन जी वारिस ॿुधे ऐं को बि हिन जी ॿुधण वारो न आहे। मज़लूम जो आवाज़ु महिमाननि ताईं पहुचाइण जे लाइ इहा ई इंतज़ार करे सघे थी जॾहिं त आख़िर में ॾिठो वञे त शायदि अलाए केतिरा सिंध जा अरमान जागी पवनि था हेतिरा अलाए केतिरा कूड़ा ऐं गरबंदी वारे ऑफिसर धिका खाईंदा रहनि था जॾहिं त हिन जी ज़मीन जो जेको माप जो मसइलो आहे उहो हल करे न ॾिनो पियो वञे। टंडो बाबू रिपोर्ट बाक़ी हफ़ीज़ चांडियो शाहीन टंडो बाबू। अच्छा